ओम शांति। अॼु जो ॾींहुं तारीख़ आहे 22/4/2025। अॼु मेरा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार तव्हांजो इहो मोस्ट वैल्यूएबल समय आहे। इन में तव्हां बाप जा पूरा मददगार ठहो। तव्हांजो इहो मोस्ट वैल्यूएबल समय आहे। इन में तव्हां बाप जा पूरा मददगार ठहो। मददगार ॿार ई ऊच पद पाईंदा। प्रश्न: सर्विसेबल ॿार कहिड़ी बहानेबाज़ी न करे सघंदा आहिनि? उत्तर आहे सर्विसेबल ॿार इहे बहानो न करे सघंदा आहिनि कि बाबा हिते गर्मी आहे, हिते ठंडी आहे, इन करे असां सर्विस न करे सघंदा आहियूं। थोरी गर्मी हुई या ठंडी पई त नाज़ुक न ठहिणो आहे। ईअं न कि असां त सहन न करे सघंदा आहियूं। इहे दुखदाम में दुख सुख गर्मी सर्दी निंदा सुधी सभु सहन करिणो आहे। बहानेबाज़ी न करणी आहे। ओम शांति। गीता धीरज मनवा। ओम शांति। ॿार ई ॼाणंदा आहिनि कि सुख दुख कंहिंखे चइबो आहे। इन जीवन में सुख कॾहिं मिलंदो आहे ऐं दुख कॾहिं मिलंदो आहे, सो सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण ई नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो, है न। इन जीवन में सुख कॾहिं मिलंदो आहे, दुख कॾहिं मिलंदो आहे, सो सिर्फ़ु असां ब्रह्मण ई नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियूं। इहा आहे ई दुख जी दुनिया। इन में थोरो टाइम जे लाइ सुख दुख स्तुति निंदा सभु कुझु सहन करिणो पवंदो आहे। इन सभिनि खे पार थियणो ई आहे। इन्हनि सभिनि सां कोई खे थोरी गर्मी लॻंदी आहे त चईंदा आहिनि असां ठंडी में रहूं। हाणे ॿारनि खे त गर्मी में अथवा ठंडी में सर्विस करणी आहे न। हिन समय इहे थोरो बहुत दुख बि थींदो त कोई नई ॻाल्हि न आहे। इहा आहे ई दुखधाम। हाणे तव्हां ॿारनि खे सुखधाम में वञण लाइ पूरो पुरुषार्थ करिणो आहे। इहे त तव्हांजो मोस्ट वैल्यूएबल समय आहे। हिन में बहानो हली न सघे। बाबा सर्विसेबल ॿारनि जे लाइ चईंदा आहिनि जो सर्विस ॼाणंदा ई न आहिनि, उहे त कोई कम जा ई न आहिनि। हिते बाप आया आहिनि भारत खे त छा पूरे विश्व खे सुखधाम ठाहिण। त ब्रह्मण ॿारनि खे ई बाप जो मददगार ठहिणो आहे न। बाबा आया आहिनि त उन्हनि जी मत ते हलणो खपे। भारत जो स्वर्ग हुयो सो हाणे नर्क आहे। उन्हनि खे पोइ स्वर्ग ज़रूरु ठाहिणो आहे। इहे बि हाणे मालूम पियो। सतयुग में न पवित्र राजाउनि जो राज्य हुयो, ॾाढा सुखी हुया। पोइ अपवित्र राजाई बि ठहिया। ईश्वर अर्थ दान पुण्य करण सां त उन्हनि में ताक़त मिलंदी आहे न। हाणे त ॿियो ई प्रजा जो राज्य आहे, लेकिन इहे कोई भारत जी सेवा न करे सघंदा आहिनि। भारत जी अथवा दुनिया जी सेवा त हिकु ॿिए जो बाप ई करे सघंदो। भारत जी अथवा दुनिया जी सेवा ये त बाबा ई करे सघंदा आहिनि। हाणे बाप ॿारनि खे चईंदा आहिनि मिठे ॿार हाणे असां सां गॾु असांजा मददगार ठहो। हाणे बाबा असांखे चईंदा मिठे ॿार हाणे असांजा मददगार ठहो। केतिरो प्यार सां बाबा सम्झाईंदा आहिनि। देही अभिमानी ॿार सम्झंदा आहिनि। केतिरो प्यार सां सम्झाईंदा आहिनि। देह अभिमानी ॿार सम्झंदा आहिनि। हाणे बाबा असांखे अॼु छा था चवनि कि मुंहिंजा मददगार ठहो। केतिरो प्यार सां बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार सम्झाईंदा आहिनि। देही अभिमानी सम्झो। देही अभिमानी ईअं सम्झंदा आहिनि। देह अभिमान छा मदद करे सघंदा। देह अभिमानी सॼी माया जी जंजीरनि में फसियल आहे न। हाणे बाप जे डायरेक्शन बाबा ॾिनो अथई कि सभिनि खे माया जी जंजीरनि सां छुड़ायो, गुरूअनि जी जंजीरनि सां छुड़ायो।
सभु माया जी जंजीरनि सां मुक्त था थींदा वञनि, गुरूअनि जी जंजीरनि सां मुक्त था थींदा वञनि। तव्हांजो धंधो ई इहो आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजा जो सुठा मददगार ठहींदा, पद बि उहो ई ऊच पाईंदा। बाबा ख़ुदि सम्मुख चईंदा आहिनि मां जो आहियां जहिड़ो आहियां, साधारण हुजण जे कारण मूंखे पूरो ॼाणंदा न आहिनि। बाबा सखे पूरे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, इहे न ॼाणंदा आहिनि। ये लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया, इहे बि कंहिंखे पतो न आहे, है न। ये लक्ष्मी नारायण पूरे विश्व जा मालिक हुया, इहे बि कंहिंखे पतो न आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कीअं इन्हनि राज्य पायो पोइ गवायो। मनुष्यनि जी त बिल्कुलु ई तुच्छ बुद्धि आहे। हाणे बाप आहिनि सभिनि जी बुद्धि जो तालो खोलणु, पथर बुद्धि खां पारस बुद्धि ठाहींदा आहिनि न बाबा। बाबा चईंदा आहिनि हाणे मुंहिंजो मददगार ठहो। माण्हू ख़ुदा ई ख़िदमतगार चईंदा आहिनि, परंतु मददगार त ठहींदा न आहिनि। ख़ुदा अची करे जेके पावन ठाहींदा आहिनि उन्हनि खे ई चईंदा आहिनि कि हाणे ॿियनि खे आप समान ठाहियो। ख़ुदा अची करे जेके पावन ठाहींदा आहिनि उन्हनि खे चईंदा आहिनि कि हाणे ॿियनि खे आप समान ठाहियो। श्रीमत ते हलो। बाप आया ई आहिनि पावन स्वर्गवासी ठाहिणु। बाबा असांखे पावन स्वर्गवासी ठाहिणा आहिनि। तव्हां ब्राह्मण ॿार ॼाणंदा इहो मृत्यु लोक आहे। वेठे वेठे अचानक मृत्यु थींदी रहंदी आहे, त छो न असां पहिरों खां ई महिनत करे बाप सां पूरो वरसो वठी वठूं, पंहिंजो भविष्य जीवन ठाहियूं। मनुष्य जी जॾहिं वानप्रस्थ अवस्था थींदी आहे त सम्झंदा आहिनि हाणे भक्ति में लॻी वञूं। जेसि ताईं वानप्रस्थ अवस्था न थिए तेसि ताईं ख़ूब धन कमाईंदा आहिनि। हाणे तव्हां सभिनि जी त आहे ई वानप्रस्थ अवस्था, त तव्हां छो न बाप जा मददगार ठही वञिणो खपे। दिलि सां पुछिणो खपे असां बाप जा मददगार ठहींदा आहियूं। सर्विसेबल ॿार त नामी ग्रामी आहिनि न, सुठी महिनत कंदा आहिनि। योग में रहण सां सर्विस करे सघंदा। योग में रहण सां सर्विस करे सघंदा। बिना योग जे कोई सर्विस कंदो आहे त उते देह अभिमान अची वेंदो। त फ़ाइदो न आहे, है न। त बाबा चईंदा आहिनि कि पंहिंजी दिलि सां पुछिणो आहे असां बाबा जा केसि ताईं मददगार आहियूं। देह अभिमानी स्थिति में थी करे मदद कंदा त उन में ॾाढो फ़ाइदो आहे। यादि जी ताक़त सां ई पूरे विश्व खे पवित्र ठाहिणो आहे। सॼे विश्व खे तव्हां पावन ठाहिण जे निमित्त ठाहींदा आहियो। तव्हांजे लाइ पोइ पवित्र दुनिया बि खपे, इन करे पतित दुनिया जो विनाश थियणो आहे। हाणे सभिनि खे इहे ई ॿुधायो कि देह अभिमान छॾो, हिकु बाप खे ई यादि करो, उहो ई पतित पावन आहे। सभई यादि बि उन्हनि खे ई कंदा आहिनि। साधु संत आदि सभु उंगली सां ईअं इशारो कंदा आहिनि कि हिकु परमात्मा खे यादि करो, उहो ई सभिनि खे सुख ॾियण वारो आहे। ईश्वर अथवा परमात्मा चई ॾींदा आहिनि, परंतु उन्हनि खे ॼाणंदा न आहिनि। कोई गणेश, कोई हनुमान, कोई गुरू आदि की यादि कंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो उहे सभु भक्ति मार्ग जा आहिनि। भक्ति मार्ग बि अधु कल्प हलंदो आहे न। वॾा वॾा ऋषि मुनि सभु नीति चईंदा आया आहिनि। रचता ऐं रचना खे असां न ॼाणंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि उहे त्रिकालदर्शी त आहिनि न। बीज रूप ज्ञान जो सागर त हिकु बाप ई आहे न। उहे ईंदा ई आहिनि भारत में। शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि ऐं गीता जयंती बि मल्हाईंदा आहिनि। त श्री कृष्ण खे यादि कंदा आहिनि। शिव खे त ॼाणंदा ई न आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि पतित पावन ज्ञान जो सागर त मां आहियां न। शिव बाबा चईंदा आहिनि पतित पावन ज्ञान जो सागर त मां आहियां। कृष्ण जे लाइ त चई न सघनि न। शिव बाबा जे लाइ कृष्ण जी महिमा अलॻि, शिव बाबा जी महिमा अलॻि। गीता जो भॻवानु केरु, इहो ॾाढो सुठो चित्र आहे न। बाबा इहे चित्र आदि सभु ठाराईंदा आहिनि ॿारनि जे ई कल्याण जे लाइ। शिव बाबा जी महिमा त कंप्लीट लिखणी खपे।
सॼो मदार इन्हनि ते आहे। मथां खां जो बि ईंदा आहिनि उहे पवित्र ई आत्मा ई ईंदियूं आहिनि। पवित्र ठहिण बग़ैर कोई वापसि वञी न सघे। मुख्य ॻाल्हि आहे पवित्र ठहिण जी, उहा आहे ई पवित्र धाम जिते सभी आत्मायूं रहंदियूं आहिनि। शांति धाम, पवित्र धाम। हिते तव्हां पाठ वॼाईंदे वॼाईंदे पतित थिया आहियो। जो सभिनि खां जास्ती पावन उहो ई सभिनि खां जास्ती पतित बि ठहींदा आहिनि। देवी देवता धर्म जो नामो निशान ई गुम थी वियो आहे। देवता धर्म बदिले हिंदू धर्म नाम रखी छॾियो आहे। तव्हां ई स्वर्ग जो राज्य वठंदा आहियो, पोइ गवाईंदा आहियो। हार जीत जो खेल आहे न। असां स्वर्ग जो राज्य भाग्य वठंदा आहियूं, पोइ गवाईंदा आहियूं। हार जीत जो खेल आहे। माया ते हारे हार, माया ते जीते जीत। मनुष्य त रावण जो एतिरो वॾो चित्र केतिरो ख़र्चो करे ठाहींदा आहिनि, पोइ हिकु ॾींहं में खलास करे ॾींदा आहिनि। दुश्मन आहे न, लेकिन इहे त गुड़ियनि जो खेल थी वियो। शिव बाबा जो बि चित्र ठाहे पूजा करे पोइ तोड़े छॾींदा आहिनि। देवियुनि जो चित्र बि ईअं ठाहे पोइ वञी करे डुबोईंदा आहिनि। कुझु बि सम्झंदा न आहिनि। हाणे तव्हां ॿार बेहद जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणंदा आहियो कि दुनिया जो चक्कर कीअं फिरंदो आहे। सतयुग त्रेता जो कंहिंखे बि पतो न आहे। देवताउनि जा चित्र बि ग्लानी जा ठाहे छॾिया अथनि। बाबा सम्झाईंदा आहिनि, मिठे ॿार, विश्व जो मालिक ठहिण लाइ बाबा तव्हांखे जो परहेज़ ॿुधाई आहे उहो परहेज़ करो, है न। बाबा चईंदा आहिनि विश्व जो मालिक ठहिण लाइ बाबा जो तव्हांखे परहेज़ ॿुधाई आहे कि छा परहेज़ करो, उहो परहेज़ करो। यादि में रही करे भोजन ठाहियो, योग में रही करे भोजन खायो। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पूरे विश्व जा मालिक ठही वरी खां ठही वेंदा, है न। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि कि तव्हां मूंखे यादि करो त तव्हां पूरे विश्व जा मालिक वापसि ठही वेंदा। बाबा वरी खां आया आहिनि। हाणे विश्व जो मालिक पूरो ठहिणो आहे असांखे। हाणे पूरे विश्व जो मालिक पूरो ठहिणो आहे। फॉलो फादर मदर। सिर्फ़ु फादर त न चई सघंदा आहिनि। सन्यासी माण्हू चईंदा आहिनि असां सभु फादर आहियूं, आत्मा सु परमात्मा। उहो त रॉन्ग थी वियो न, है न। उहो त रॉन्ग थी वियो। हिते मदर फादर ॿई पुरुषार्थ कंदा आहिनि। फॉलो मदर फादर इहे अक्षर बि हितां जा आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो जो विश्व जा मालिक हुया पवित्र हुया, हाणे उहे अपवित्र थी विया आहिनि, वरी खां पवित्र ठहनि था। असां बि उन्हनि जी श्रीमत ते हली इहे पद प्राप्त कंदा आहियूं। बाबा जी श्रीमत ते हली इहे पद प्राप्त कंदा आहियूं। उहे इन्हनि द्वारा असांखे डायरेक्शन ॾींदा आहिनि, उन्हनि ते हलणो आहे। फॉलो न कंदा त सिर्फ़ु बाबा बाबा चई मुख मिठो कंदा आहियूं। फॉलो करण वारनि खे सपूत ॿार चईंदासीं। ॼाणंदा आहियो मम्मा बाबा खे फॉलो करण सां असां राजाई में वेंदासीं। इहे सम्झ जी ॻाल्हि आहे। बाबा सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थिए, बसि। ॿियो कोई जो बि ॿियो बाबा चईंदा आहिनि बसि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थिए, बसि। ॿियो कोई खे बि इहे सम्झायो तव्हां कीअं 84 जन्म वठंदे वठंदे अपवित्र थींदा आहियो। जॾहिं पोइ हाणे पोइ पवित्र ठहिणो आहे। जेतिरो यादि कंदा त पवित्र थींदा वेंदा, है न। जेतिरो यादि कंदा वेंदा त उन हिसाब सां पवित्र बि थींदा वेंदा। ॾाढो यादि करण वारा ई नई दुनिया में पहिरों ईंदा। बाबा खे ॾाढो यादि करण वारा ई नई दुनिया में पहिरों ईंदा। जेतिरो यादि कंदा ओतिरी सर्विस सुठी करे सघंदा, ओतिरो पवित्र थी सघंदा, ओतिरो उच्च पद पाईंदा। पोइ सम्झाइण
पहिरों पहिरों बि ईंदा, पोइ ॿियनि खे बि आप समान ठाहिणो आहे न। प्रदर्शनी में बाबा मम्मा सम्झाइण लाइ वञी न सघंदा। ॿाहिरां में कोई वॾो आदमी ईंदो आहे त केतिरा ढेर मनुष्य वेंदा आहिनि उन्हनि खे ॾिसण लाइ कि केरु आयो आहे। ही त केतिरा गुप्त आहिनि न। बाबा चईंदा आहिनि मां हिन ब्रह्मा जे तन सां ॻाल्हाईंदो आहियां, मां ई हिन ॿार जो रिस्पॉन्सिबल आहियां। तव्हां हमेशह सम्झो शिव बाबा ॻाल्हाईंदा आहिनि, उहो पढ़ाईंदा आहिनि। तव्हांखे शिव बाबा खे ॾिसणो आहे, इन्हनि खे न ॾिसणो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो, परमात्मा बाप खे यादि करो। असां आत्मा आहियूं, आत्मा में ई सॼो पार्ट भरियलु आहे न। इहे नॉलेज बुद्धि में चकर लॻाइणी खपे कि असां आत्मा में ई सॼो पार्ट भरियलु आहे, है न। इहे नॉलेज बुद्धि में चक्र लॻाइणी खपे, जो चईंदा आहिनि सुदर्शन चक्र फिराइणु मतिलबु असांजी बुद्धि में नॉलेज फिरंदी रहे। कीअं असां आयासीं, कीअं असां पार्ट वॼायो, कीअं आत्मा में सॼो पार्ट भरियलु आहे, कीअं बाबा जो मददगार ठहिणो आहे। जो बि ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि इन्हनि खे यादि करणु, बुद्धि में ई सुदर्शन चक्र फिराइणु। सिर्फ़ु दुनियावी ॻाल्हियूं ई बुद्धि में हूंदियूं त गोया कुझु न ॼाणंदा आहियो, बिल्कुलु ई बदतर आहियो। परंतु अहिड़नि जो बि कल्याण त बाबा खे करिणो ई आहे। स्वर्ग में त वेंदा परंतु उच्च पद न पाईंदा, सिजायूं खाई करे वेंदा, उच्च पद कीअं पाईंदा उहो त बाबा सम्झाईंदा आहिनि न। हिकु त सुदर्शन चक्रधारी ठहो, मतिलबु मुरली जे पॉइंट्स खे मनन चिंतन कंदा रहो, बुद्धि में ध्यान में लाईंदा रहो। हिनखे चइबो आहे सुदर्शन चक्र, है न। हिन जे बदिले माण्हू इहे जेका बि माण्हू एग्ज़ाम्पल ॾींदा आहिनि, कथायूं कंदा आहिनि, अलॻि अलॻि कहानियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि, इन्हनि जो चक्कर न घुमाइणो आहे। असांखे बाबा जे ज्ञान जो चक्कर घुमाइणो आहे, मतिलबु बाबा जे ज्ञान बुद्धि में हुजणो खपे। ख़ुदि बि सुदर्शन चक्रधारी ठहो, ॿियनि खे बि ठाहियो। योगी बि पक्का ठाहियो। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पोइ चईंदा आहियो बाबा सभु भुलिजी वेंदा आहिनि। लज्जा न ईंदी आहे? ॾाढा आहिनि जो सच ॿुधाईंदा ई न आहिनि, भुलिजंदा ॾाढा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कोई बि अचे त उन्हनि खे बाप जो परिचय ॾियो। हाणे 84 जो चक्कर पूरो थियो, वापसि वञिणो आहे। राम गयो, रावण गयो, इन जो ई अर्थ केतिरो सहज आहे। ज़रूरु संगम युग हूंदो जबकि राम जो बि ऐं रावण जो बि परिवार हिन दुनिया में हूंदो। इहे बि ॼाणंदा आहियो सभु विनाश थी वेंदा, बाक़ी थोरा रहंदा। कंहिंखे कीअं तव्हांखे राज्य मिलंदो आहे उहो बि थोरो अॻियां हली सभु मालूम पइजी वेंदो, कीअं असांखे राज्य भाग्य मिलंदो आहे। पहिरियों खां ई बाबा न ॿुधाईंदा, पोइ उहो त खेल थी न सघे न। तव्हांखे साक्षी थी ॾिसणो आहे, साक्षात्कार थींदो वेंदो। असांखे सभु साक्षी थी करे बाबा जो खेल, जो हिन सृष्टि ते जो खेल हले थो उनखे ॾिसंदा हलो, साक्षात्कार थींदा वेंदा। हिन 84 जे चक्कर खे दुनिया में कोई बि न ॼाणंदो, कोई बि न ॼाणंदो। हाणे बाबा ॿुधाए थी, हाणे त ॿारनि जी बुद्धि में आहे असांखे वापसि वञिणो आहे घर। रावण राज्य सां सभई छुटी, हाणे छुटी मिलंदी आहे, पोइ पंहिंजी राजधानी में ईंदासीं। बाक़ी थोरा रोज़ आहिनि, इहे चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। अनेक बार इहे चक्कर लॻायो। हाणे बाप चईंदा आहिनि जीअं करम बंधन में फसी आहियो उन्हनि खे भूलो, जे करम बंधननि में फसी आहियो उन्हनि खे हाणे भूलो। हाणे संबंध जे रीति पाठ वॼायो, बंधन वश न वॼायो। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए सभु कुझु भुलिजंदा वञो। बसि इहे यादि रखो कि असां सभु आत्मा आहियूं, बाबा आहियूं, ऐं असांखे इहे ड्यूटी मिली आहे, इहे पाठ मिलियो आहे वॼाइण लाइ। बसि गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए भुलिजंदा वञो। हाणे नाटक पूरो थींदो आहे, पंहिंजे घर वञिणो आहे। हिन महाभारत लड़ाई खां पोइ स्वर्ग जा गेट्स खुलंदा। इन करे बाबा चईंदा आहिनि इहो नाम ॾाढो सुठो आहे, गेटवे टू हेवन, है न, गेटवे टू हेवन। हिन महाभारत लड़ाई खां ई
पोइ स्वर्ग जा गेट्स खुलंदा, इहा लड़ाई थींदी, पोइ फिर असां परमधाम में वेंदासीं, पोइ वापसि स्वर्ग जा गेट खुलंदा त स्वर्ग में ईंदासीं। इन करे बाबा चईंदा आहिनि इहे नाम ॾाढो सुठो आहे, गेटवे टू हेवन। कोई चईंदा आहिनि त असां हीअं न चऊं की हाणे लड़ाई लॻण वारी, हीअं चऊं की हाणे स्वर्ग अचण वारो, इन करे पुराणी दुनिया ख़तमु थियणी आहे। इन करे बाबा चवनि था हाणे कर्म बंधननि सां मुक्त थी कर्म संबंध में अचो। कई चईंदा आहिनि लड़ाई त हलंदी आई आहे, चओ मूसलनि जी लड़ाई कॾहिं लॻी? हीअ मूसलनि जी अंतिम लड़ाई आहे। 5000 वर्ष पहिरियों बि जॾहिं लड़ाई लॻी हुई त यज्ञ बि रचियो हुयो न। हिन पुराणी दुनिया जो हाणे विनाश थियणो ई आहे, नई राजधानी जी स्थापना थिए थी न। पुराणी दुनिया जो विनाश साथ साथ नई राजधानी जी स्थापना बि थिए थी। तव्हां हिन रूहानी पढ़ाई पढ़ंदा आहियो राजई प्राप्त करण लाइ। तव्हांजो धंधो आहे रूहानी, जिस्मानी विद्या जो कमु, जिस्मानी विद्या त कमु अचणी न आहे, शास्त्र बि कमु न ईंदा, त छो न हिन धंधे में लॻी वञूं। बाबा त पूरे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, वीचार करणो खपे कहिड़ी पढ़ाई में लॻूं। उहो त थोरी डिग्री जे लाइ पढ़ंदा आहिनि, तव्हां त पढ़ंदा आहियो राजाई जे लाइ। असां त बाबा जो असांखे ज्ञान ॾियनि था, हुन में त असां राजाई प्राप्त करण लाइ पढ़ूं था। केतिरो रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे, उहो पढ़ाई पढ़ण सां भुॻड़ी चना बि मिलंदा या न पतो न आहे। कंहिंजो शरीर छुटी वञे त भुॻड़ा बि रहिजी वञे। मतिलबु अगरि लौकिक पढ़ाई पढ़ंदे पढ़ंदे कंहिंजो शरीर छुटिजी वञे त वीचारा भुॻड़ा बि ख़तमु। इहे कमाई त साथ हलणी आहे न, मौत सिर ते बीठो ई आहे। इहा कमाई साथ हलणी आहे, मौत सिर ते बीठो ई आहे। पहिरियों असां पंहिंजी पूरी कमाई करे वठूं। मौत त सिर ते बीठो आहे, लेकिन असां लड़ाई जेसिताईं असांजी पढ़ाई पूरी न थींदी त लड़ाई बि न थींदी। इन करे बाबा चवनि था सदा यादि रखो पहिरियों मां पंहिंजी पूरी कमाई करे वठां। इहे कमाई कंदे कंदे दुनिया जो विनाश थी वञिणो आहे। तव्हांजी पढ़ाई पूरी थी ऐं विनाश थी। तव्हां ॼाणंदा आहियो जो बि मनुष्य मात्रा उन्हनि जी मुट्ठी में भुॻड़ा आहिनि, उन्हनि खे बंदर मिसल पकड़े वेठा आहिनि। हाणे तव्हां रतन वठो था, इन भुॻड़े चढ़नि सां ममत्व छॾो हाणे न, मतिलबु लौकिक पढ़ाई लौकिक प्राप्ति सां ममत्व छॾो। जॾहिं सुठी रीति सम्झंदा आहियो तॾहिं भुॻड़े जी मुट्ठी खे छॾंदा आहियो, है न। जॾहिं असां सुठी रीति सम्झी वठंदा आहियूं हर हिकु ॻाल्हि खे, तॾहिं हिन भुॻड़नि जी मुट्ठी खे छॾंदा आहियूं। इहे त सभु ख़ाक थी वञिणो, सभु ख़ाक थी वञिणो। अच्छा मीठी मीठी सिके लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार रूहानी पढ़ाई पढ़णी ऐं पढ़ाइणी आहे। अविनाशी ज्ञान रतन सां पंहिंजी मुट्ठी भरणी आहे। चढ़नि जे पुठियां समय न गवायो। ॿियो आहे हाणे नाटक पूरो थींदो, इन करे स्वयं खे कर्म बंधननि सां मुक्त करो, कर्म संबंध में अचे। सुदर्शन चक्रधारी ठाहिणो आहे ॿियनि खे बि। मदर फादर खे फॉलो करे राजाई पद जो पंहिंजो अधिकारी, राजाई पद जो अधिकारी ठहिणो। वरदाना संकल्प खे बि चेक करे व्यर्थ जे खाते खे समाप्त करण वारा श्रेष्ठ सेवादारी अथव। श्रेष्ठ सेवादारी उहे आहिनि जंहिंजो हर संकल्प पावरफुल हुजे, हिकु बि संकल्प काथे बि व्यर्थ न वञे। विश्व जी सेवादारी अर्थात विश्व जी स्टेज ते एक्ट करण वारा जेका सेवादारी हूंदा आहिनि,
हू पूरी विश्व जी स्टेज ते एक्ट करण वारा आहिनि। सॼी विश्व असांखे कॉपी कंदी आहे। यदि असांजो हिकु संकल्प बि व्यर्थ वियो त सिर्फ़ु पंहिंजे प्रति न लेकिन अनेकनि जे निमित्त ठही वियासीं। इन करे हाणे व्यर्थ जे खाते खे समाप्त करे श्रेष्ठ सेवादारी ठहूं। पंहिंजे संकल्प सां बि सेवा करो। स्लोगन आहे सेवा जे वायुमंडल सां गॾु बेहद जी वैराग्य वृत्ति जो वायुमंडल ठाहियो। सेवा जे वायुमंडल सां हाणे बेहद जी वैराग्य वृत्ति जो वायुमंडल ठाहियो। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहे। संगम युग आहे ही कंबाइंड रहण जो युग। बाबा सां अकेले न थी सघंदा आहियूं, सदा साथी आहियूं न। सदा बाप जो साथ रहणो अर्थात सदा संतुष्ट रहणु। बाबा ऐं मां सदा कंबाइंड हुजो त कंबाइंड जी शक्ति ॾाढी वॾी आहे। हिकु कार्य जे बजाय 1000 कार्य करे सघंदा आहियो। छो जी 1000 बुझाइण वारो बाबा सां गॾु आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।